अल्हम्दुलिल्लाह अज़ीज़ गफ़्फ़ार वल जलील जब्बार वस्सलातु वस्सलामु अला हबीबिना मुहम्मदिल मुस्तफ़ल मुख्तार साहिब ताज वल मिराज व साहिबिल इज़्ज़त वल वक़ार सल्लल्लाहु व सल्लमुहु अलैहि वअला आलिहि व सहबिहिल मुहाजिरीन वल अंसार अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन ज़ीनतुल फ़ुक़रा हज़रत साईं दरबार लोढ़े शरीफ जा सजादा नशीन उन्हनि जा साहबज़ादा ऐं मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो भाइरो मीलाद पाक जी सोहणी महफ़िल में अल्लाह जे घर में रब असांखे हाज़िरी जी सआदत नसीब कई आहे। अल्लाह जे पाक कुरान मजीद फुरकान हमीद बुरहान रशीद मां सिर्फ चंद लफ्ज़ इन फ़कीर तव्हां जे साम्हूं तिलावत कया जिनमें अल्लाह तबारक व तआला मदीने वाले साईं जे आमद जो ज़िक्र फरमायो। लक़द जाअकुम रसूल अलबत तहकीक तव्हां वटि हिकु रसूल आयो आहे। ए इंसानो ए दुनिया वारो हिकु रसूल तव्हां वटि आयो आहे मिन अनफुसिकुम तव्हां जे जाननि मझां तव्हां जे जिन्स मझां बशरियत जे रंग ऐं रूप में हिकु रसूल तव्हां वटि तव्हां जे रब वटां आयो आहे वारिद थियो आहे। या मोमिननि जे लाइ अल्लाह ख़ुशख़बरी क़ुरान में बयान तव्हां जे जाननि मझां इंसान ज़ात जे सुधारे जे लाइ रहबरी जे लाइ रहनुमाई जे लाइ उन नूर वारे नबीअ खे रब तव्हां जी जिन्स मां बशरियत जे रूप में तव्हां ॾे मोकिलियो। सम्झो था न कोन था सम्झो ध्यान मुड़े कयो घड़ी घणो अज़ीज़ान गिरामी अनफुसहिम जो लफ्ज़ अनफुसिकुम जो लफ्ज़ कुरान मजीद में केतिरा भेरा आयो आहे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन के अल्लाह ताला फरमायो त तव्हां जी जिन्स मां आयो आहे। पर हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु जेको हिन उम्मत जो कुरान जो सभ खां वॾो मुफ़स्सिर आहे उन इन जी एराब अनफुसहिम जे बजाय अनफुसिकुम पढ़ी आहे। यानी उहो रसूल आयो आहे जेको तव्हां में सभिनी खां वधीक नफ़ीस तरीन आहे, सभिनी खां वधीक पाकीज़ह तरीन आहे। अहिड़ो वजूद उन जो आहे, एॾो लतीफ़ वजूद आहे, एॾो हसीन वजूद आहे जेको काइनात में को बि उन जो मट सामी मिसल थियो न थी सघंदो। अनफुसिकुम तव्हां में सभिनी खां वधीक नफ़ीस आहे। इहे नफ़ीस आहे जो पूरी रुई ज़मीन ते हिकिड़ो बि इंसान अहिड़ो न हूंदो जंहिंजो ज़मीन ते सायो न पवे, पर ही वाहिद वजूद मोहम्मद मुस्तफ़ा जो आहे जंहिंजो ज़मीन ते सायो न पवे। मदीने वाले साईं जो
हज़रत ज़कवान ताबैया उनका रिवायत आ तो मदीने वाले साईं जो न सिज जे सुहाए में न चंड की चांदोकी में न दिए की रोशनी में मदीने वाले मीर जो सायो न पवंदो हो पछुलो न पवंदो छो नफीस तरीन बदन आ नूर वारो बदन आ जो पाछो जमीन ते नथो पवे भला पाछो जेकॾहिं पवे हा त उन में हर्ज कहिड़ो हुयो साडी सॼी दुनिया जे इंसाननि जा पाछा आहिनि हुज़ूर जो पाछो छो न पाछो काए रंग जो हूंदो आहे मुस्तफा नूर वारो आहे काई शइ पुठियों हले मदीने वारे साईं जे पुठियों का काई शइ हुजे अल्लाह खे इहा पाण में मिली बीहंदा आहिनि उन्हनि जा पाछा पाण में मिली वेंदा आहिनि ज़म थी वेंदा आहिनि पर उन्हनि हिकिड़ो पाछो नज़र ईंदो आहे मुस्तफा जो मटो सामी जो न आहे त उन जे पाछे सां केरु ॿियो कीअं कंदो रब खे इहा ॻाल्हि न वणी जीअं मुस्तफा जे वजूद जे बराबर केरु न आहे त उन जे पाछे जे बराबर ॿियो केरु कॾहिं कॾहिं माण्हू हलंदो आहे न त पाछो वरी अॻियों बि हलंदो आहे मिसाल सिज पुठियों हुजे त पाछो अॻियां हूंदो आहे अल्लाह खे इहा ॻाल्हि न वणी त मुंहिंजो मुस्तफा पुठियां ऐं पाछो वरी अॻियों हले इनजे करे मदीने वारे जो रब पाछो न ठाहियो छो पाछो न ठाही कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे बल्कि अक्सर तव्हां ॾिठो हूंदो त सिज उभरंदो आहे त पाछो लंबो हूंदो ॾिघो हूंदो आहे सिज मथे चढ़ंदो वेंदो पाछो घटिबो ईंदो सिज पाछे खे घटाईंदो आहे नंढड़ो कंदो आहे छोटो कंदो आहे अल्लाह खे इहा ॻाल्हि न वणी त सिज केरु थींदो आहे जेको मुस्तफा जे पाछे खे केरु थींदो आहे सिज केरु थींदो आहे चराग केरु थींदो आहे चंड जेको मुंहिंजे महबूब जे पाछे खे घटाए न बस पाछो ई न ठाहे कॾहिं कॾहिं माण्हू हले थो पियो ऐं हेठों ज़मीन नापाक हुजे माण्हू लंघंदो त पाछो उन ते ज़रूरु गुज़रंदो न पाछो उन नापाक जाइ तां बि पाछो गुज़रंदो रब खे इहा ॻाल्हि न वणी त मुंहिंजो पाक मोहम्मद उन जो पाछो वरी के पलीत जाइ ते अचे सुभान अल्लाह मदीने वारे साईं जो रब पाछो न ठाहियो कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो हो जो काफ़र गैर मुस्लिम अबू लहब पारां हुज़ूर सां गॾिजी अची बीहंदा हुआ महबूब जो पाछो कंहिं ते पवे हुज़ूर जो पाछो कंहिं ते पवे वरी उहो जहन्नम में वञे रब खे इहा ॻाल्हि क़बूल न आहे सुभान अल्लाह हिन अबू लहब जहिड़ा सूरत क़ुर में नथी आहे तब्बत यदा अबी लहब व तब मा अगना अनहु मालू व मा कसब सॼी सूरत क़ुर जी नथी आहे इहो बि जे पाछे में अची वञे त अल्लाह जी ग़ैरत गवारा न पई करे त मुस्तफा जो सायो जंहिंते पवे इहो दोज़ख में न वेंदो तंहिंजे करे रब पाछो ई न ठाहे सुभान अल्लाह बाक़ी रही ॻाल्हि मुस्तफा जे साये जी सुभान अल्लाह रहमत जो सायो सारी काइनात जे कल्ह बि हुयो अॼु बि आहे मदीने वारे जो सायो त क़यामत जे ॾियारे जो हूंदो आदम वमन दूनहु तहत लवाई यौमल क़ियामत आदम खां वठी ईसा रूह अल्लाह ताईं हड़ई नबी मुंहिंजे झंडे जे साये में हूंदा इहो सायो कहिड़ो हूंदो झंडे में एॾो सायो थींदो आहे जो हेॾी ख़ल्क़ 1.25 लख नबी हिकिड़े झंडे जे हेठो साये में अची वञे इहो झंडे में एॾो वॾो सायो न थींदो आहे पर इहो सायो मुस्तफा जे रहमत जो सायो आहे मुंहिंजे आका जे अज़मत जो सायो आहे करे रहमत जे साये में न सिर्फ़ नबी हूंदा पर असां जहिड़ा गदला गुनहगार हुज़ूर जे साये में
लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम तव्हां वटि रसूल आयो आहे जेको नफ़ीस तरीन जंहिंजो सायो न आहे ऐं जंहिंजे बदन मथां ख़ुशबू निकिरंदी आहे पघर निकिरे त पघर मां मुश्क खां वधीक ख़ुशबू असां वटि पघर बदन मां निकिरे थो पर पघर में धप छट पघर ज़हरीलो पघर में जेकॾहिं साबुण हणंदा आहिनि न तो साबुण जी एडवर्टाइज ॾींदा आहिनि बाबा हे मेल कुले कुचेल धो डालता है माना इहा मेराण जे लॻल हुजे माण्हू बीमार थी पवे हिते गिचीअ में कन खे ॿ टे ॾींहं न वेंचंदा आहिनि पघर हिते वरी कलर अछो थी ॼमी पवंदो आहे ॾिठो अथव कोन माण्हू जे पघर में बीमारियूं आहिनि बदन जा फुसलास बदन जूं बीमारियूं पघर मां निकिरंदियूं आहिनि पर मुंहिंजे मुस्तफ़ा जे पघर में मुश्क खां वधीक असां भेणी आई या रसूल अल्लाह असांजे कबीले जो रवाज आहे पंहिंजे क़ौम असांजी जो रवाज आहे नियाणियुनि खे ॾाज में अतुर ॾींदा आहियूं छा नियाणियुनि खे ॾाज में या रसूल अल्लाह असीं मिस्कीन आहियूं अतुर वठण जी असां में हिमत कोन्हे महबूब पंहिंजे पघर जा ॿ टे टेपा ॾेई छॾ पंहिंजी नियाणीअ खे ॾाज में इहो अतुर करे ॾींदो साईं फरमाए शीशी खणी आहे मंझंदि जो टेम हो काढ़ो गर्मी हुई सरकार खे पघर बाह मुबारक थे साईं जन हीअं कयो पघर रोड़े शीशी में विधो टे कतरा उन माई खे ॾिनो माई खणी वई उहो बंदि करे नियाणीअ खे ॾाज में ॾिनई माई परणगी वई पंहिंजे मुड़ुस जे ॻोठ जेॾी महिल उन्हनि खे ख़ुशबू जी ज़रूरत पवे उन शीशीअ जो ढक्कण खोलनि कमरो ख़ुशबूदार वरांडो ख़ुशबूदार महलो पाड़ो ख़ुशबूदार हीअं जो हवा लॻे त सॼो ॻोठ ख़ुशबूदार उन महले जो नालो रखियऊं उन घर जो नालो रखियऊं बैतुल मुतय्यबीन ख़ुशबू वारनि जो घर मुलो चलो नबी असां वांगुरु इन जे बदन मां बि ख़ुशबू ईंदी हूंदी जेल लक्स साबुण न हणे त ॿिनि ॾींहंनि खां पोइ साबुण वेझो वेहण कढे निभागा पघर जी डूंड जी धप जी खयूं वञे कुझु वेझी साबुत थी न साबुत पासे में वेहण न ॾे छा मदीने वारे वीर जे पघर मां ॾाढी ख़ुशबू ऐं सुराग मींहुं न उठो मदीने शरीफ़ में कुछ अरसे जे लाइ मींहुं बंदि थी वियो साहबी आया या रसूल अल्लाह मींहुं न उठो आहे ॾाढी परेशानी आहे साईं फरमाए हलो तरी ताला को मींहुं वठो सभई गॾिजी अचो असां बि निकिता सरकार खे चादर वेढ़ियल हुई चादर पाक कुल्हनि ते चादर वेढ़ियल हुई कमीस पातल न हुई चादर वेढ़ियल हुई असां बि थो चवे हुज़ूर जन हीअं दुआ जे लाइ मथे हथ खयां त ही कच्छ मुबारक ज़ाहिर थी ख़ुदा जो कसम हुज़ूर जे कच्छ मां ईअं नूर चिमटो जीअं खिलण जो तजल्लो थींदो माण्हू जी सभ खां वधीक पघर वारी नापसंद बूए वारी जाइ हूंदी आहे पर हज़रत हबीब पाक जे इन कच्छ मुबारक मंझां खिलण जे तजल्ले वांगुरु नूर जूं तजल्लियूं निकितियूं असां बि जॾहिं मां पासे में ॾिठो ईअं जो साईं जन हथ मथे कयो न हिकिड़ो पघर जो टेपो किरियो मुंहिंजे बदन ते पघर जो कतरो मुंहिंजे बदन ते पइजी वियो इहो पघर जो कतरो मूं वरी हीअं मले छॾियो बदन खे उन असहाबी जे उन बदन मज़ा मुश्क खां वधीक ख़ुशबू ईंदी हुई जंहिं गली मां लंघे त गली ख़ुशबूदार जंहिं घर में अचे त घर ख़ुशबूदार जंहिं कस खिड़कीअ मां घुमे त कस गलियूं खिड़कियूं ख़ुशबूदार अरे मया किथों तुरांदो अथई किथों ही ख़ुशबू आंदी अथई अदा ही
सेंट ना है, ये परफ्यूम ना है, ये अत्तर अंबर ना है, मुस्तफा दे पत्थर दे थोड़े दी सुभान अल्लाह। इमाम जलालुद्दीन सुयूती तो लिखे जेडी मले अम्मा आम हलीमा साइण आई हुजूर खम के मक्के मां खणी पंजे कबीले बनु साद दे वई। कबीलो बनु साद ताइफ का 80 किलोमीटर अग्या हिकड़ो बस्ती या पहाड़ी बाकियूं माथरियूं हन। अज बे उते हजरत बीबी हलीमा साइण जा पत्थर जा नंढड़ा नंढड़ा घरड़ा अज बिठल बापा ध्यान करे जेडी मल हुजूर जन के खणी मक्के मजा पंजे कबीले बनु साद में पहुंचिया। जितम हुजूर गुजरंदा अचन खुशबू थींदी वने सुहाण थींदी वने। जेडी मल कबीले बनु साद में पहुंचा जेको ये साह खणो साह जो खणे से हेड़ी सुहाण जिंदगी में न थींदी। यही खुशबू किथों आई? खुशबू की तलाश कंदे ॾिसण त इहा खुशबू पई अचे बीबी हलीमा जे घर मजा। हलीमा मक्के मां आई आहे। मक्को बेन अक़वामी तिजारती मंडी आहे। ॿाहिरि जा वापारी मक्के में ईंदा आहिनि। ॿाहिरियूं खाइण जूं शयूं मक्के में ईंदियूं आहिनि। शायदि हलीमा खे को अतुर को सेंट मिली वई आहे जॾहिं एॾी खुशबू आहे अहिड़ी ज़िंदगी में असां सुहाण न थींदी हुई। हलीमा वटि आया अमा इहा खुशबू त असांखे सिखारी आहे किथां खुशबू आंदी अथई। जे हली चो तव्हांखे खुशबू ॾेखारियां अठीअ ते मुस्तफा करीम जे करीब बिहारी अञा खणी सिंघनि त मुंहिंजे लजपाल नबी जे बदन मां खुशबू। ओ अम्मा हलीमा जो भाग आई मक्के वारे वाग पोती महबूबा माग लाते सीने सा सभाग खई लालण लबीब बहकार थी वया। आयो रब जो हबीब उपकार थी वया। जो आयो रब जो हबीब उपकार थी वया। खुलिया उम्मत जा नसीब बेड़ा पार थी वया। खुलिया दादू वारन जा नसीब बेड़ा पार। खुलिया सुन्नत जा नसीब बेड़ा पार थी वया। खुलिया उम्मत जा नसीब बेड़ा पार। ओ अम्मा आमिना जो घर चयो हर कहीं गरीब करार थी वया। खुलिया उम्मत जा नसीब बेड़ा पार थी वया। खुलिया उम्मत जा नसीब बेड़ा पार थी वया। आयो रब जो हबीब कार थी वया। लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम तव्हां वटि रसूल आयो आहे जेको सभिनी खां नफ़ीस तरीन रसूल आहे जंहिंजे बदन मां मुश्क जी खुशबू ईंदी आहे। जंहिंजे मथां ककर सायो करे हलंदो आहे। जंहिंजे वात मां पिट निकिरे लुआब निकिरे त मर्ज़नि खे शिफ़ा मिलंदी आहे दर्दनि खे दवा मिलंदी आहे। फ़क़ीर हिकिड़ो बीमार थी वियो अस्पताल में पुछण जान छोरे लिखियो पियो भित ते डोंट स्पिट इज इंजीनियस फॉर दी हेल्थ। थुकूं न कढो थुकुनि मां बीमारियूं थियूं रखड़जनि। अब आहे बटनी अला पना मेरे के कोरोना मुसीबत आई माण्हू पूछनि ते चाढ़ियूं पिया वतनि त हिन जी हवा हुन खे न लॻे हिन जी भीड़ी हुन खे न लॻे छो त इन मथां बीमारियूं पखड़जनि थियूं बीमारियूं वधनि थियूं। दुनिया जे माण्हुनि जी भीड़ी मां बीमारी पखड़जे मुस्तफा जे वात मां लुआब निकिरे मर्ज़नि खे शिफ़ा। वारे सौर में अबू बकर के
मां कटेंगे मुस्तफा रुआब लगाई रसूल खत्म खैबर में हजरत अली जो अखियूं थी पियूं मदीने वाले फरमाता अली है दिया पंहिंजी रुआब लगायूं तो वरी मौला अली के कदे वखन जी तकलीफ जंग हले पई हजरत कतादा के ओ हिते तोड़े में तीर लगो तोड़ो के जो बाहर निकली पियो लड़की पियो एक जो बिलोरन बाहर लड़की पियो दौड़ंदो आयो मदीने वाले साईं या रसूल अल्लाह मुझे अख निकली पिया शादी तासी कई सन नई नंदी ज़ाला चवंदी त मुस्तफा सा ने कानो थिया है बवारो थिया या रसूल अल्लाह मुका है माफ कयो साईं तो मैं सब्र कर जन्नत मिलंदी अर्ज की जन्नत मिली अख मिली देर सरकार फरमा है दिया वे जो करे वो दोडो अंदर विझी ऐं वात जी टिक मुबारक कढी लगायो अख अख जड़ी रोशन थी वई न सूर न दर्द न दरो ई सही मुस्तफा सर्जरी कई ऑपरेशन अख जो करे सुभान अल्लाह अज़ाबी आया या रसूल अल्लाह सनो खूआ खावा पानी न मन बचाए सगू न कोड़ दे सगू चाहे दोनों वक्त में हुई कोन तो ठीक टटल दिया या रसूल अल्लाह न कपड़ा धोई सगू न सागर पानी करे सगू पानी खावा साईं फरमायो त उन्हें पानी में तो डोल भरे तो कुओ में डोल भरे आया साईं जने उए डोल मां हिकड़ी लप भरे वात मुबारक वरी वा गुरड़ी करे उन्हें डोल में विधो फरमाए हे डोल वही हायो उन्हें कुओ में सुभान अल्लाह इने पानी जे थोड़े इन पानी जे ढुक जी खुश नसीबी जो मुस्तफा जे बात जो नमस नसर चंद खयूं महबूब जे बात में इहो अॻियां गुरड़ी वारो पानी रहे वो पानी विधो डोल में डोल हायो खूह में खूह मिस्री जहिड़ो मिठो थी वियो मिठा वो खूह पीर दुआ मक्के जे अंदर गुज़िरियल साल मां बि ज़ियारत करे हाणे सऊदी हुकूमत ताला वाला हणी बंदि करे छॾियो आहे आशिक भरे था वञनि पर कॾहिं कॾहिं खोलींदा आहिनि मां ज़ियारत करे आयुसि 1500 साल गुज़रियो आहे खूह जे पाणी में अॼु बि शफ़ा आहे पाणी रुॻे मिठो न थियो पर जे बुखार वारो पिए त बुखार ख़तम जे चमड़ी जी बीमारी थसे ने पानी खूह वारो इने जे चमड़ी के लगाए त चमड़ी जी बीमारी खत्म खारिशा त खारिश खत्म वो मिठा जे पानी के मुस्तफा जी लुआब पिक मुबारक लगी वने यो पानी में शिफा मारो साईं जन जे बदन ते कदे मख न वेठी जी मख वॾी ने भाॼी करो समझो था न कदे कदे मच्छर भी आते नक ते वेंदी उडारी वरी अचे मख नक ते वेंदी वरी पठान हिकड़े वे ते नक ते मख वेठी उडारी वरी वेठी वरी उडारी वरी वेठी पठान के जो कावड़ आई खंजर खड़ी कनो नक कपे दे ये हाणे साहब दादी किथे वेंदी है देखा हाणे किथे दी रही ओ बेटा मानू जे बदन ते मख वेंदी आ ऐ मख वेंदी आ या गदलान हुजे या मिठाण हुजे बिन शयुनि जे करे मख ईंदी आ मुझे मुस्तफा जो नफीस बदन ना करे मख न वेठे जे घोड़े ते जे डाची ते हुजूर सवाल थियन जैसी तई मदीने वारो सवाल या डाची पेशाब न कंदी लिड न लाहींदी इहो घोड़ो नापाकाई न कंदो छो त पाक नबी बनंदी हीअं इशारो कनि त खचीअ जो वण पाड़ा पट जी झूमंदो झूटंदो सलातो सलाम पढ़ंदो पियो आंगुर जो इशारो कनि चंड हथो हथ थी वञे हथ खणण त लथनि सिज वापसि वरी वञे ख़ुदा जो कसम अथव सॼी धातू जा वाह बि गॾु कयो सॼी दुनिया जा मुला गॾु कयो ऐं चवनि त हिन आंगुर जे इशारे सां बल्ब खे त वञी ॾेखारियो आंगुर जे इशारे सां बल्ब खे वधि वधि न कंदा वाह मुस्तफा तुंहिंजे आंगुर जो इशारो हज़ारे किलोमीटर परे हज़ारे किलोने टन वज़नी चंड आंगुर जो इशारो थियो त हथो हथ थी वियो अमेरिका
अमेरिका जा जेके साइंसदान विया न अपोलो 11 गाॾी ते चढ़ी उन्हनि दावा कई 3 ॼणा ख़लाफ़ात हुया उन्हनि चयो असां चंड ते पहुता आहियूं उन्हनि शाहिदी ॾिनी त चंड में हिकिड़ी जाइ ते ईअं ॾिठोसीं जीअं वण खे कटबो आहे पोइ वरी पाण में हीअं मिली जुड़ी वेंदो आहे या चमड़ी खे कट ईंदो आहे पोइ पाण में मिली वेंदी आहे निशान बाक़ी रहंदो आहे चंड में अधो अधु थियण जो निशान अॼु बि बाक़ी आहे मुस्तफा जो मौजूदो لقد جاءكم رسول من أنفسكم نفيس ترين النبي هاي هلي تهلل بيبسال قال هاي بيبسال سايدن جا مٿيا जेके दंद आहिनि सनाया उलिया मथियां दंद इहे मिलियल न थोरी विच में विधी हुई थोरी कुशादी हुई वो जेॾीमहिल असां बि चवंदा साईं जन ॻाल्हाईंदा हुआ त ईअं लॻंदो ॼण नूर जी खिड़की खुली वई हुजे हुजूर जे ॾंदनि मां नूर जा किरणा निकिरंदा वो जिते कदम रखे सुका सावा थियनि हले हो त तकदर बिरसाया कने वण टिण ऐं अदब चौपाया कने मुंहिंजे रबर जी रफ़्तार जब मुंहिंजे मदनीअ जा सिंगार जब ते सैयद जा सिंगार जब मुझे मदनीअ जा हुजूर की आमद थी अम्मा आमिना साईं थी फरमाए त नारो वठल हुयो खुतनो थियल हुयो तेल मखियल हुयो गंगो कयल हुयो खुशबू लॻल हुई गंगो सींद सुरनो थियल हुयो हुजूर आया त सारो घर सारो मके जो शहर खुशबूदार थी वियो आयो रब जो हबीब बुकार थी विया जेॾीमहिल हबीबनि जी आमद थी इसरा किसरा जो ऐवान ईरान जो बादशाह फारस जो हुकुमरान जिते तख़्त ते वेही हुकूमत हलाईंदो उन ऐवान में ज़िलज़िलो अची वियो दीवारूं चीरजी पियूं दीवारूं ॾरी पियूं 14 कुंगरा ज़मीन ते किरी विया मुंहिंजे मुस्तफा जे अचण जी हैबत कुफर जे अंदरि लर्ज़ा पइजी विया हज़ार साल गुज़रिया आहिनि साईं बरकत साईं रोड़े शरीफ वारा असां गॾु वियासीं इराक जो सफ़र शाम जो सफ़र कयो साईं शाहिदा उहो किसरा जो ऐवान अॼु ताईं मौजूद आहे अॼु ताईं उन में उहे ॾार पियल आहिनि उहे 14 कुंगरा अॼु ताईं किरियल आहिनि साईं शाहिदा पाण ॾिठोसीं जिते वेही पंहिंजो तख़्त लॻाईंदो हो न उनजे मथां जेका छत ठहियल हुई असां सभिनी ताक़त वारनि हीअं उछलायोसीं पथर त छत खे टुटे न सघियासीं अहिड़ो मथे हुयो उनजो ठहियल पोइ असां सां गॾु हिकिड़ो इराकी सिपाही हुयो उन जो पथर वञी लॻो छत ते पर असां मां पाकिस्तानी केरु खणी न सघियो एॾो वॾो ऐवान ठहियल हुयो किसरा जे बादशाह फारस वारे जो पर मुस्तफा जे आमद वारी रात उहे ज़लज़ला पइजी विया ऐं सारी दुनिया जे बादशाहनि जा महल उन्हनि जा तख़्त ऊंधा थी विया ऊंधा जिते वेही हुकूमत हलाईंदा ऊंधा थी विया सुबुह जो उथी ॾिसनि त हमरा जा सभिनी जा तख़्त ऊंधा आवाज़ आयो त मके में मोहम्मद मीर आयो जेको कुफर जा ऐवान टोड़ींदो इस्लाम जो झंडो फड़काईंदो हाँ सुभान अल्लाह कुरान फरमाए तो तव्हां वटि उहो रसूल आयो आहे जेको सभिनी में नफ़ीस तरीन नबी अहिड़े महबूब जे अचण ते ख़ुशी त थींदी न जी अहिड़ो हबीब असांखे जो मिलियो त असांखे ख़ुशी त थींदी न कंहिंखे ख़ुशी थी थिए
उम्र गुज़री आहे माण्हुनि जा मुंहं पढ़ंदे ॾिसंदो आहे जंहिंमहिल मीलाद बयान थींदो आहे न हिकिड़नि जा मुंहं गुलाब वांगुरु टिड़ी हिकिड़नि जा मुंहं वरी जुलाब वांगुरु ओ चेहरा चिमकने बहकने आशिक़ई दे सईद प्यार कने शूम माण्हुनि पर आ शर्मायो मदनी आयो खुशियूं मनायो आका आयो खुशियूं मनायो बेटा सोने नबी के अचण जी खुशी सभिनी खुशियुनि खां वॾी आहे ऐं जेको आका जे अचण ते खुशी थो मल्हाए न अल्लाह हुनजे ज़िंदगी खे खुशियुनि सां भरे छॾींदो इमाम साली जो सुबुल हुदा व रशाद में त हिकिड़ो वली सगोरो हो उनखे मदीने वारे मीर जो दीदार थियो सोने नबी जी ज़ियारत थी अर्ज़ की या रसूल अल्लाह हे रबीउल अव्वल जो महीनो थो अचे हिकिड़ा चराग था कनि मीलाद था मल्हाइनि घर था सजाइनि के जुलूस था कढनि लंगर पाणी था कनि हिकिड़ा वरी चवंदा बिदत आहे नाजाइज़ आहे न मल्हायो या रसूल अल्लाह अव्हां ॿुधायो त तव्हांखे कहिड़ी ॻाल्हि थी वणे सुभान अल्लाह हो न मल्हाइण वारा उहे था वणनि या मल्हाइण वारा था वणनि सुभान दादू वाला समझो वली सगोरे सरकारी दो आलम का यो सवाल कयो साईं फरमायो जेको जवाब महबूब ॾिनो न सो दादू वाला दिल ते लिखण जहिड़ो ज़ेन हाज़िर कयो अर्ज़ कयां सरकार फरमाए त मन फरिह बिना फरिहना बे जेको असांजे अचण ते ख़ुशि थींदो आहे असीं उन सां ख़ुशि थींदा मदीने वारो साईं जे कम ते ख़ुशि थिए रुगे जे बरकत ठीको घणो जा मिलाद मल्हाइण रुगे मीरा ने ठीको घणो त हर आशिक़ रसूल खे मिलाद मल्हाइण खपे जंहिंखे जेतिरी तौफ़ीक़ आहे पर ॿियो कुझु बि न अथव न हिकिड़ो भत जो देगिड़ो घर में त खाईंदा त आहियो न रोज़ घर वारी खे चओ त अॼो को लंगर जेको आहे मिलाद जो लंगर आहे सुठड़ो भत चाढ़े पाण खाओ बच्चनि खे खारायो मिलाद जे मल्हाइण वारनि में तव्हांजो नालो बि लिखियो बाक़ी एतिरा दिन जा रात कंहिं बंदि कया आहिनि समझो था न हिकिड़ो मुल्लो पंहिंजो नेट ते मूं ॾिठो क़ुरान मथे ते खयूं मिलाद न मल्हायो मिलाद बिदत आहे मिलाद नाजाइज़ आहे इहो मिलाद न मल्हायो नातूं था पढ़ो गज़ल था पढ़ो कंहिं नातूं पढ़ियूं आहिनि कंहिं शुरूआत कई आहे न मल्हाईंदा कयो मिलाद हिनखे त वॾी ॻाल्हि आहे ख़र्च कयूं असां हो डंडो बसांजो छंडो बसांजो तकलीफ़ वरी हिनखे ॾिजे असां मिर्चड़ा ॿारियूं पंहिंजे घरनि ते हिनखे वरी मिर्च लॻनि था जॾहिं हे नातूं था पढ़ो कंहिं नात पढ़ी कुझु चरीअ जा पुट अचो त तोखे ॿुधायो त मीलाद जी अवल नात कंहिं पढ़ी तव्हां ॿुधंदव दादू मीलाद जी पहिरीं नात ख़बर अथव कंहिं पढ़ी ॿुधंदव त या ठरी पवंदो पहिरीं सोने नबी जे आमद जी मीलाद वारी मौलूद या मीलाद जी नात पढ़ण वारो केरु हुयो ॿुधो हुज़ूर जो ॾाॾो हज़रत अब्दुल मुत्तलिब उहो रिवायत थो करे हज़रत अब्दुल मुत्तलिब रिवायत थो करे 12 रबीउल अव्वल जी राति हुई या मीलाद वारी राति सूमर जी राति मां बैतुल्लाह जो तवाफ़ पियो कयां काबे जो तवाफ़ पियो कयां पीर वाद में मां काबे में अंदर नफ़िल पियो पढ़ां ओचितो मूंखे आवाज़ ॿुधण में आयो त बलदल मुलिदल मुस्तफ़ल मुख़्तारू अल्लज़ी तहलिकु बियदिहिल कुफ़ारू मोहम्मद मुख़्तार अची वियो आहे ॼमी वियो आहे जेको काफ़रनि खे क़त्ल कंदो ईमान जो झंडो फड़काईंदो उहो मोहम्मद बि ॾाओ आहे हज़रत अब्दुल मुत्तलिब जो मां हेॾे होॾे पियो ॾिसां त हे नात केरु थो पढ़े हे आवाज़ केरु आहे माण्हू त केरु आहे कोन ॾिसां त बैतुल्लाह जे भितियुनि मां दर मां काबे जे दीवारनि मां आवाज़ पियो अचे त मुलिदल मुस्तफ़ल लॻे थो त काबो बि मिलादी आहे काबो बि सुन्नी आहे काबो बि मिलाद मल्हाइण वारो आहे पहिरीं नात मिलाद जी काबे पढ़ी आहे
जेके मीलाद के नथा मञो न मीलाद जी नात जा मुनकिर आयो न ये इन काबे दे मुंह करे नमाज न पढ़ंदा कयो ता हे नई दिल्ली दे मुंह करे नमाज तंजो को काबो दा हे काबो द मीलाद वालो बेटा रब रुसे त मत खसे हणे कोन हथियार दसे एड़ी कार जे में जोखो दिए जो इनन मानन जी गालिन के छडे जो दादू जा आशिको मुस्तफा जो मीलाद मल्हाईंदा सी क्योंकि एकड़ो बारी रबियुल अव्वल न पर सच्ची जिंदगी जैसी जेका आई मीलाद कबूला कबूला अरे जेको मीलाद जो मल्हायूं था जो खुशियों मल्हायूं था वो जेको पैगाम खणी आयो कुरान खणी आयो दीन सुन्नत शरीयत खणी आयो उन्हें ते अमल कबो जो उन्हें ते मुस्तफा जे दीन ऐं शरीयत ते जेके नमाज न पढ़ंदा से नमाज पढ़ंदा सुन्नत ऐं शरीयत ते अमल कंदो महबूब जी फर्मा बरदारी वाली बात वठंदो अल्लाह बिनी जहान में बेड़ा पार कंदो अज रात ताके दावत जे करमपुर शरीफ में मगरिब का पोइ थींदो जलसो वरी को इंशाअल्लाह ताला दरगाह मशहूरी शरीफ ते हाज़िरी थींदी वरी सही दरगाह हाशमी ते अगर सही सूफी साहब वटि जो रात मीलाद विया ते अमल आईंदा हा खुश थींदो मदीने वारो राज़ी थींदो बाक़ी सड़ण वारा पिया सड़ंदा उन्हनि जी असांखे परवाह बि कोन्हे अल्लाह करीम जल शान शान असां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए मां साईं खे अर्ज़ कंदुसि आख़िरी दुआ फरमाए आमीन 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 या रब